बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह साद। साद हिन क़ुरान नसीहत ॾियण वारे जो कसम आहे त जंहिं दीन ॾांहुं सॾीनि थो सो सच आहे, बल्कि काफ़िर वॾाई ऐं मुख़ालिफ़त में पियल आहिनि। खाइनि अॻु घणाई जुग हलाक कयासूं, पोइ दाहूं करण लॻा, छोटकारे जो वक़्तु न हो, ऐं मंझाइनि हिकु ॾोजारींदड़ वटि न आयो त अजब करण लॻा, ऐं इहे काफ़िर चवण लॻा त हीउ शख़्स जादूगर कूड़ो आहे। भला ॾिसो त सभिनी माबूदनि खे हिकु माबूद कयाईं। बेशक हीअ ॾाढी अजीब ॻाल्हि आहे। ऐं मंझाइनि सरदारनि जी टोलीअ हिक ॿिए खे चवंदी हली वई त हलो ऐं पंहिंजे माबूदनि जी पूॼा ते मुहकम रहो। बेशक हीउ दीन अहिड़ो आहे जो उन में को ग़र्ज़ रखियो वियो आहे। इहा ॻाल्हि पोएं दीन में कॾहिं न ॿुधीसूं। हीउ त रुॻो ठाह आहे। असां मिड़िनी जे विचां मथसि क़ुरान नाज़िल कयो वियो छा? बल्कि इहे काफ़िर मुंहिंजी नसीहत खां शक में पियल आहिनि। न, बल्कि अञा मुंहिंजो अज़ाब न चखियो अथनि। तुंहिंजे पालणहार ग़ालिब बख़्शणहार जी बाज जा के ख़ज़ाना वटि न आहिनि छा? ऐं आसमाननि ऐं ज़मीन जे ऐं जेकी इन्हनि ॿिन्ही जे विच में आहे, तंहिंजी बादशाही उन्हनि जी आहे छा? जे ईअं आहे त जुगाए त रसियुनि सां लटकी मथे चढ़नि। शिकस्त खाधल टोलियुनि मां इहो काफ़िर हिते हिकु गॾु थियल लश्कर आहे। उन्हनि खां अॻु नूह जी क़ौम ऐं आद ऐं फ़िरऔन मेखनि वारनि कूड़ो ॼातो, ऐं समूद ऐं लूत जी क़ौम ऐं शहर एका वारनि उन्हनि जमातुनि बि कूड़ो भांयो। इहे टोलियूं जेके बि हुयूं, तिन सभिनी पैगंबरनि खे कूड़ो भांयो। तंहिं करे मुंहिंजी सज़ा मथनि नाज़िल थी, ऐं हिन वक़्त जा काफ़िर बि रुॻो हिक आवाज़ जा मुंतज़िर रहंदा आहिनि, जंहिंखे का साही न हूंदी।